अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वल इख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ीर साये गौसे आज़म खाक पाए हर वली आबे मिसल महबूब हक खल्की खुदा जहल खलक खादिम सदल जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही नूरी हुजण जो ही निशा आया तरोशन थियो जहां चमक्या ज़मीनू आसमां कशफत जाब जमालिही आ नूर आका दर असल नूरी सदन सारो नस्ल सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही इदरीस उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आ ही विरद सुबह शाम आ सल्लू अलैहि व आलिही सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मौजा मुहतरम दोस्तों, मेहरबान भाइरो, ऐलान में अहां बुधी चुका आहियो अजो को ही प्रोग्राम असाई अव्हां सभिनी जे मेहरबान मोहब्बत ऐं ख़ुलूस वारे अहले दिल
हज़रत क़िबला साईं हाफ़िज़ मुहम्मद रहमतुल्लाह अलैहि जे रूह खे फी सबीलिल्लाह ख़ैरात करे सवाब पहुचान जे लाइ मुक़र्रर कयो वियो आहे। ॿ ॻाल्हियूं अव्हां जे ज़हन में आणणु ज़रूरी थो सम्झां। हिकु त क़ुरान पाक पढ़ंदे या मदीने जे घोट जी नात या सना हलंदे कंहिंजे लाइ उथो न, छो त इन में तव्हां अल्लाह जे क़ुरान जी अहमियत विञाए छॾी। क़ुरान पाक या सुहिणे हबीब जो शान हले त अव्हां मुतवजो थी ॿुधो, जेको ईंदो पाणे वेहंदो। नंबर ॿियो, असांजे पूरी सिंध में त इहो मुरवज आहे त जंहिंजो नालो मुहम्मद आहे उनखे सॾींदा महमद, ऐं इहो वॾो ज़ुल्म आहे, वॾी बेअदबी आहे। उलमा खां पुछो त महमद जी माना छा? नालो सही आहे मुहम्मद ऐं सॼो बि मुहम्मद। मदीने वारे साईं फरमाया त मुंहिंजो नालो रखो, ऐं फरमायूं त जंहिं घर में उहो माण्हू आहे जंहिंजो नालो मुहम्मद या अहमद आहे, अल्लाह जा मलाइक उन घर जी ज़ियारत करण ईंदा। फरमायूं क़यामत जे ॾिहाड़े जंहिंजो नालो मुहम्मद या अहमद हूंदो, अल्लाह ताला फरमाईंदो त गुनाह ॾाढा कया थी, पर महबूब जे नाले जे हूंदे तोखे अज़ाब कया, मुंहिंजी रब करीम जी इहा रहमत जी तक़ाज़ा या न आहे। तव्हां पंहिंजे पर में जेके अदब था सम्झो त असीं अदब था कयूं, इहो अदब न, इहो गज़ब आहे। तव्हां पंहिंजे बच्चनि ते नालो रखो, हाफ़िज़ साहब जो बार बार तव्हां नालो पिया वठो हाफ़िज़ महमद महमद, मुंहिंजे दिलि ते एॾो ॻरो पियो गुज़रे। कॾहिं बि न कंहिंजो बि नालो, जेकॾहिं कंहिं बि आलिम खां पुछंदव तव्हांखे ॿुधाईंदो। मिड़ई मूं जहिड़ो ईअं मीम मुल्ला न हुजे, ॾाढ़ीअ वारो पटके वारो त हर को थी वियो आहे, पर अहली इल्म जंहिंखे क़ुरान हदीस लुग़त जी ख़बर आहे, उन खां तव्हां पुछो त मुस्तफ़ा सुहिणे जो नालो खारियो न। असां वटि नाले खारण जी त ॼण साख खयल आहे, एॾी अंधेर नगरी आहे। नालो हूंदुसि अब्दुल मजीद, सॾींदुसि मज्जू। नालो हूंदो नूर मोहम्मद नूरू। नालो हूंदो को सुठो लॻे खारे वराड़े सराड़े, अहिड़ो पंहिंजो बशर बुरो कंदा आहियूं, उन जे नाले जी बि हालत ख़राब कंदा आहियूं। हालांकि अल्लाह ताला क़ुरान पाक में ऐं मदीने वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हदीस में अहिड़नि ॻाल्हियुनि खां मना फरमायो आहे, रोकियो आहे। वला तनाबज़ू बिल अलक़ाब, आहे न सही, बेसल इस्मुल फुसूक़ बअदल ईमान। महबूब पाण सां फरमाई त तव्हां मुंहिंजो नालो रखो ऐं मुंहिंजो नालो अव्हां जे कम जी शइ आहे। सुभान अल्लाह, मुंहिंजो नालो ॾाढो भलो नालो आहे, महबूब नालो आहे, मुक़द्दस नालो आहे, मुअज़्ज़म नालो आहे। जॾहिं इन नाले खे ॿुधो त अशहद आंगुर आंगूठो मिलाए चपन सां चुमी अखियुनि ते रखे, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह क़ुर्रत ऐनैय बिस्मिक या हबीब अल्लाह, अल्लाह मदनी बिस्मिल बसर चवंदा कयो। बहू फरमाइनि था जेको ईअं कंदो क़यामत जे ॾिहाड़े जीअं जीजल अम्मा पंहिंजे विछल पुट खे ॻोल्हे, ईअं मां उनखे ॻोल्हे जन्नत में वठी वेंदुसि। पर अव्हां खे दीन बि मिलियो आहे, मुस्लमान बि आहियूं ॿाबे ॾाॾे, ईअं न त को कल्ह जा मुस्लमान पीढ़नि खां, मगर उहो हिंदू असां वटि रहंदा हुआ न साईं, उन्हनि वारियूं आदतूं, उन्हनि वारा अखलाक, उन्हनि वारी सोहबत, उन्हनि वारा असर, उन्हनि वारियूं सोचूं असां वटां वयूं न। छा चवंदासीं, हिकु न्याणी सत क़ुरान। ॿुधो अथव न
ॻाढ़िया ॻाल्हायो ॿुधी न वञो। हिक न्याणी जेका पेशाब करे पायखानो करे महीने में रत अचे त निमाज़ न पढ़े क़ुरान के हथ न लाए मस्जिद के वेझी न अचे काबे जो तवाफ न करे तव्हां उनखे हिकु न ॿ न 7 क़ुरान बनाए छॾियो। केॾो ज़ुल्म करे छॾियो। हालांकि क़ुरान करीम अहिड़ो अल्लाह जो मुक़द्दस किताब आहे काना गॾु कयो अल्लाह जे क़ुरान जे हर्फ जहिड़ो केरु कोन्हे। एक हर्फ जो केर मट कोने। ही अल्लाह जो कलाम अल्लाह जी सिफत अल्लाह जो अज़ली अबदी कदीम कलाम ही हादिस भी ना है तमाम गाल के समझंदा ही न। एड़ियूं अजीब गालियों तमाम वट रवाजी आहिन मुरवज आहिन जन के अहां न समझो न सोचो। जेका पलीद थे मथे मेरी थे त कुरान के हथ भी न लाए नमाज भी न पढ़े तो उनके 7 कुरान बनाए छड़ियो। की अहां मुसलमान के चंदोसी जहालत आहे पर अहां उलमा सगोरे जी सगोरन जी भी जिम्मेदारी है अहां जी भी जिम्मेदारी है। पर अहां चवंदो माण्हू चवंदा त ही अलाह छा थो चवे अलाह छा थियो अथसि अबा ही भी फिरी वियो ही भी हीअं थी वियो। मां चवां थो काइनात फिरी वञे मदीने वारो पंहिंजो करे न छॾे। बसि हिकु महबूब राज़ी हुजे खुदा राज़ी हुजे मुस्तफ़ा राज़ी हुजे दुनिया नाराज़ रहे त नाराज़ रहे खुश हुजे त खुश हुजे छॾे वञे त छॾे वञे। अल्लाह ई अल्लाह जे हबीब जी दीन जी ॻाल्हियुनि खे खुली बयान कयो वाज़ह करे बयान कयो माण्हुनि जे अॻियां मसाला साफ़ करे बयान कयो। न खुदा न करे जो इन्हनि सां गॾु असांजे बि ॻिचीअ में हथ। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा का रिवायत आहे पाण फरमाए थी त मदीने वारे साईं फरमाया त हिकिड़े ॻोठ में 1700 आबिद रहंदा हुआ। घणा थोरो ॾाढिया 1700। हाणे असां वटि रुॻी थोरी जेकॾहिं मां हीअं पोतड़ी वेढ़े तस्बीह खड़काई त मां सभिनी मौलवियुनि खां वॾो वली थी वियुसि। आहे न ईअं बा ॾाढिया ॻाल्हायो फ़कीर दरवेश बुज़ुर्ग अला वारो आ बाबा ही मुल्ला मिड़े हुई फ़कीरन के कोन सांदा आहिनि। कॾहिं कंहिं मुल्ले ते कुबो ॾिठो त कुबा सभु कुतनि वारनि ते आहिनि। अजीब सहना असांजे भाउ जो मुझा हबीब जा उम्मती नबी से जा आशिक मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु मोहब्बत वारो अल्लाह जे हबीब जी प्यारी कुंवार मोमिनन जी अम्मा जे शान में अल्लाह जे कुरान जो 17 आयतूं लथियूं आहिनि। सूर नूर उन जे शान में भरी पई आहे। पुछे थी या रसूल अल्लाह आबिद छो हलाक थी विया। पाण फरमायूं पाण इबादत कंदा हा ॿियनि खे चङाई न चवंदा हा ॿियनि खे बुराई खां न रोकींदा हा ॿियनि खे बुरनि फैलनि खां न झलींदा हा रवादारी कंदा हा। असांजो छा असीं छो चऊं बाबा गाॾी पई हले असांजो छा। खुदा फरमायो तव्हां मुंहिंजे दीन जो कमु न कयो तव्हां पंहिंजे लाइ सोचो मुंहिंजे लाइ न सोचो। तो मुझा मिठड़ा भा असां तव्हांजी जिम्मेदारी आहे पंहिंजी हाल आहर पंहिंजी वस आहर पंहिंजे इल्म अकुल आहर पंहिंजे सम्झ आहर अल्लाह जे दीन के अल्लाह जो दीन समझी पढ़ूं अल्लाह जे हबीब सुहणे जी सीरत तय्यब के पढ़ूं हबीब करीम जे जिंदगी जे हालात के मुताले कयूं। मदीने जे घोट जे 23 साल अल्लाह जे दीन जे दावत के कीअं हलायो छा समझो छा समझायो छा बुधायो छा ज़हन में विहारियो। मुझे आका जा अखलाक किरदार गुफ्तार रफ्तार जिंदगी हत्ता के खाइण पीअण उथण वेहण वींदे निंड करण ही पूरी जेका मोहम्मद घोट दी सुन्नत आहे उनखे पंहिंजो बनायो। केर तव्हां किरोड़े दरवेश गॾु कयो भली तव्हां खे उहे पुंड हलाए ॾेखारीनि भितियूं हलाए ॾेखारीनि भली अव्हां जे अॻियां जो कुझु कनि पिया कनि पर मां चवंदुसि तव्हांजो बि ईमान इहो आहे त जंहिं पासे मदीने जो घोट हूंदो हक़ उन पासे हक़ उहो आहे जेको मुस्तफ़ा चवे हक़ उहो आहे जेको मुस्तफ़ा करे हक़ उहो आहे जेको मुस्तफ़ा चवे हक़ उहो आहे जेको मुस्तफ़ा समझाए पंहिंजी जिंदगी सजाई बनायो। हींअर उहो दौर कोन अथव जेको पुराणो ॾटे पूजे वारो। मुंहिंजो हिकिड़ो वाक़िफ़ आहे सेक्रेटरी
आहे सेक्रेटरी उहिदे ते फाइज़ चीन जे दौरे ते वियो मोटी आयो खिले पियो चईं चीनी काफ़िर इंजीनियर असांखे मारे मूं चयो कीअं चई हुननि जो हिकिड़ो बिजलीअ जो प्लान हो जेको 8 साल में ठाहिणो हो बिजली घर पर हुननि असांखे घुमायो हुननि उहो 8 सालनि वारो 3 सालनि में तैयार कयो मूं चयोमांसि तव्हां भला 3 सालनि में छो तैयार कयो त खिली चई त तव्हां मुस्लमान खां कमु पुॼंदो न आहे पोइ चवंदा रखो अलाह ते असीं न को अलाह खे मञूं न को अलाह ते रखूं न को आसरो थियूं असां 5-8 साल कमु 3 साल में करे छॾियो काफ़िर खिलनि था तुझे मुझे किरदार ता तुझे मुझे सुस्ती ता तुझे मुझे काहली ता तुझे मुझे कुरान करीम के न समझना ता तुझे मुझे अमल ता तुझे मुझे इल्म ता गुफ्तगू ता दुनिया खिले पई ऐं हाणे इंटरनेट जो दौर आ हाणे कादियानी जी तबलीग पई हले जेके मुर्तदन काफ़िर उन्हनि जी बाक़ाइदे हिकिड़ो चैनल ख़रीद करे छॾियो आहे जैसे वतन था मुसलमान जा ईमान खसींदा ऐं तव्हांजे मथे ते जूं ई कान थी चुरे तव्हांखे परवाह ई कान्हे का मुसलमान जा बच्चा था लुटजनि मुसलमान जे मथां बमनि जो वसकारो आहे मुसलमान जे नगनि खे नगो कयो लुटियो थो वञे मुसलमान जे बचड़नि जी रीहो पियूं थो पवनि ऐं तूं सिगरेट शराब ज़िना बदमाशी जा अड्डा खोले तूं पंहिंजे मज़े सां वेठो आहीं ॿुधाए तुंहिंजा अदा पोइ रब खे जवाबु कहिड़ो ॾींदासीं छा चवंदासीं मदीने वारे खे छा कदु खणंदासीं मुस्तफ़ा करीम जे अॻियां खुदा असांखे समझता करे सही सोचता करे इल्म जे तरफ़ वधो मूंखे ख़ुशी थी त एतिरा हासिल थियनि पर मां चवंदो खुदा करे आलिम थियनि खुदा करे आलिम थियनि हिन वक़्त में तव्हांजे इल्म जी ज़रूरत आहे आलिम हुजण जी ज़रूरत आहे अवां वेही चवंदो त मां भिटाई घोट जो बेत थो पढ़ां सचल सरमस्त जो शेर थो पढ़ां हमल फ़क़ीर जी काफ़ी थो पढ़ां फलाणे बुज़ुर्ग जो ॿोल थो ॿुधायां पर ॿिया कोन मञींदा हू चवंदा तूं भिटाई गॾु कर हमल गॾु कर सभु गॾु कर पर मां तुंहिंजे अॻियां मुहम्मद घोट जी हदीस थो रखां पोइ तूं छा चवंदेसि छा चवंदेसि मूं ॿुधो पुराणा साल हिकिड़े पीर साहिब जी तकरीर मदीने पाक जे हर में तकरीर पियो करे चंद जो पीरो चए पियो तव्हां कलमो कंहिं ते पढ़ियो आहे चयोसीं मुस्तफ़ा ते उम्मती कंहिंजा हो चई मुस्तफ़ा जा कलमे में छा चवंदा आहियो मुहम्मद रसूल पोइ इहो नालो कढी छॾियो चयोसीं छो न चई न इहो कढो फलाणे फलाणे पीर जो नालो हणो छो त तव्हांखे मुस्तफ़ा जी हदीस वणे ई कान थी हाणे उहो दौर कोन्हे जो चवंदासीं साईं गुलाम शाह बादशाह चयो चवंदासीं हाफ़िज़ अब्दुल रहमान चयो चवंदासीं फलाणे चयो न न हाणे चवनि था हदीस मुस्तफ़ा जी पेश कर मां सलाम पियो पढ़ां दरबार हबीब में 11 मुबारक जे साम्हूं दुआ पियो हथ खणी घुरां उते जेके बीठा आहिनि जुबन कुबन वारा हिकिड़े सुस्कर कई मां कोन निहारियोमांसि आयो हथ मां बताई हेॾां क़िबलो थी हेॾां मुंहुं करे दुआ घुर मुंहिंजो क़िबलो मूंखे ख़बर आहे मूं हाणे निमाज़ पढ़ी आहे मां क़िबलो ॼाणा थो ख़बर आहे क़िबलो ॼाणा आरिफ़ क़िबला चई हेॾां मुंहुं करे दुआ छो थो घुरी मूं चयो कहिड़ी हदीस में आहे त एॾां मुंहुं करे दुआ न घुर मूंखे हदीस ॾे ख़ुदा जो कसम ॻाढ़ो थी हा त हदीस वरी बि हदीस ॾेखार मूंखे किथे लिखियल आहे या मूंखे ॾेखार त नबी पाक वेठो आहे असहाबी हुजूर खे पुठी ॾेई दुआ घुरी आहे हिकु असहाबी पुठी ॾेई दुआ घुरी आहे त मां घुरां थो वरी ने हदीस हा त हदीस बाम अची गई ताल हिन हली हल वठी आयो सिपाहियुनि वटि छा आहे मूं चयो मां हिन खे चवां थो मूंखे हदीस ॾे हा त हदीस अबगा हदीस मां हदीस तो घुरां हदीस ॾे त नबी करीम दे मुंह करे दुआ घुरण नाजायज़ आहे या के असहाबी दुआ घुरिया त मुस्तफ़ा हूंदे पुठी ॾेई दुआ घुरिया मां घुरण लाइ तयार आहियां तो न सिपाही उन मुल्ले खे चयो खली हिन खे छॾ मूंखे वठी गोल दायरो ॼारी सां लाॻी थो आहे बिहार जी सल्लम अला रसूल हितां बि सलाम पढ़ हाणे इहो दौर किथे आहे जंहिंमें तूं बि घुमी
सॼी रात अॻे वॾड़ा विहंदा बादशाह जूं ॻाल्हियूं खणो चिल्म पई हले पते रांदि पई हले हाणे मुंहिंजा मिठड़ा भाउ दौर कोन्हे हाणे जदीद दौर आहे नई सोच आहे नओं फिक्र आहे ग़ैर मुस्लमान तुंहिंजे ईमान खे लुटण जे लाइ नंगियूं औरतूं इंटरनेट ते आणे थो डिश ते आणे थो तुंहिंजे ग़ैरत खे विञाइण जे लाइ तुंहिंजे बच्चनि मां हया कढण जे लाइ हर को इस्तेमाल करे थो ख़ुदा जो कसम थई तूं मुहम्मद घोट जो सच्चो आशिक़ थी मैदान में वञी छॾे ॾेई ॿियनि सोचनि खे ॿियनि फिक्रनि खे ॿियनि ॻाल्हियुनि खे ही फलाणी पीर जो मुरीद आहे ही फलाणे जी पार्टी आहे ही फलाणे जो आहे भली जेको जंहिंजो मुरीद आहे ख़ुशि रहे असां तव्हां सभिनी जी सोच मथे हुजे त मुरीद केरु काजो आहे पर आहियूं त मुहम्मद घोट जा उम्मती आहियूं त मदीने वारे जा उम्मती आहियूं त मुस्तफ़ा जा उम्मतीन अल्लाह हिकु आहे क़ुरान हिकु आहे मदीने जो घोट सुहिणो नबी हिकु आहे उन जी सीरत मौजूद आहे उन जा अक़वाल मौजूद आहिनि अमाल मौजूद आहिनि अफ़आल मौजूद आहिनि अतवार मौजूद आहिनि नबी से रुगी दाढ़ी वारी सुन्नत कोन कई आहे रुगी पटके वारी सुन्नत कोन कई आहे नबी से यतीमनि खे कुल्हनि ते खणी घुमायो आहे उहा सुन्नत तो अदा किथे कई आहे मूं अदा किथे कई आहे नबी से बीमारनि जे पाक वात जो वाणी पंहिंजे हथनि सां बि उन्हनि जी दवा दरमल कई आहे उन्हनि ते निगाह कई आहे मूं तो उन्हनि जी कह कई आहे असां तव्हां वटि फातिहा बि वास्ते वारे जी हूंदी आहे जे वाक़ुफ़ी न आहे वास्तो न आहे या मूं वटि फातिहा ते न आहे त मां बि न वेंदुसि तो दीन खे मुंहिंजा दिलबर सम्झो छा नबी पाक जी ज़ात आहे बरकात इशा नमाज़ खां बीठा आहिनि किथे बीठा आहिनि सुभान अल्लाह चओ ॾाढा चओ मदीनो मदीनो आ मदीनो मदीनो आ वनी जेको पहतो तंहिंजो थियो साफ़ सीनो आ मदीनो मदीनो आ मदीनो मदीनो आ इशा जी नमाज़ थी या सहाबा घर ॾे रवाना थिया नबी से फरमाईंदा सोमाणी खां पोइ कचहरी न कयो सोमाणी खां पोइ कचहरी न कयो हज़रत उमर साईं त दुर्रो खणी हलंदो हो ये रात कंहिंखे वेठल ॾिठे कचहरी में त उनखे कुटी थो सुम आराम कर वमिन अल-लैल फतहज्जद बिही रात तहज्जुद नमाज से उठ ऐं कुरान पाक जो दौर कर कुरान अल फज्र इन कुरान अल फज्र कान मशहूदा हबीब करे बैठा सहाबी पूछे तो सुना तशरीफ फरमायो फरमाईंदा है पर नंढा ॿार रांदि पिया कनि कि भला हा इन्हनि सभिनी में हिकिड़ो यतीम ॿियनि जा पेर उन्हनि खे वठी घर वेंदा यतीम खे केरु छॾे ईंदो मां मुस्तफ़ा बीठो आहियां त रांदि मां वांदो थी त मां हिनखे घर पुॼाए अचां मुंहिंजा अख़लाक ॾिस तुंहिंजा अख़लाक अथव का समझ ज़हन में आ ॻाल्हि कुझु बि न सुन्नियो खुदा रा खुदा जे हबीब जे सुन्नत के पंहिंजो बनायूं हबीब जे सुन्नत ते अमल कयूं हबीब जी सुन्नत वसी आहे सिर्फ़ टिनि शयुनि जो नालो ॾाढ़ी पटके ॾंदन जो सुन्नत न आहे या नमाज़ खां फर्ज़ खां में 4 रकात सुन्नत बरकत इहो न इहे बि सुन्नतूं आहिनि पर इन सुन्नत जो वसी मतिलब आहे हबीब फरमाए मन तमस्सक बिसुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अज्र मियत शहीद जंहिं मुंहिंजे सुन्नत ते अमल कयो के चवंदा आहिनि हिकिड़ी सुन्नत न न किथे हिकिड़ी लिखियल जे मुंहिंजे सुन्नत ते अमल कयो उथण वेहण खाइण पीअण हर शइ मुंहिंजे सुन्नत ते अदा कई उनखे हिकु न 100 शहीदनि जो सवाब मिलंदो मुझे हबीब जा आशिक़ो मां पंहिंजे मौज़ू खां परे हलियो हुयुसि पर दिलि में दर्द थींदो आहे दिलि में अजब थींदो आहे अरमान थींदो आहे त दुनिया चंड खां मथे मरी खॾे पई वञे ऐं सुन्नी तूं अञा उतो ई पियो आहीं जिते अल्लाह असां तव्हां में सुजागी पैदा करे असां तव्हां जे ज़हन जी इस्लाह करे असां तव्हां जे दिमाग़ में अल्लाह ताला उठे मोहम्मद हबीब जे पाक मोहब्बत जो इश्क जो एतिरो असर पैदा करे जो असीं पंहिंजे दिल भर जे हर सुन्नत ते अमल करे ऐं दुनिया जे अॻियां नमूनो बणिजो त सुन्नी उहो आहे जेको मुस्तफ़ा जे हर सुन्नत ते अमल करे रहियो
अल्लाह जा बानड़ो नबी करीम जे मोहब्बत वारा सच्चा उम्मती हो आयत जेका मूं पढ़ी उन जे मुताबिक़ अर्ज़ कंदुम अमा सभई मोहब्बत सां खुली वॾे आवाज़ सां मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आयत जेका मूं अॻियां पढ़ी उन आयत खां अॻु में ॻाल्हि खे ज़हन में विहारियो त इंसान जे लाइ अल्लाह ताला टे दौर रखिया आहिनि। घणा? हिकिड़ो आलमे दुनिया जंहिंमें हाणे असीं तव्हां हलूं पिया, ॿियो आलमे बरज़ख क़बर वारी दुनिया, टियों आलमे आख़िरत क़यामत वारी दुनिया। ही टे दौर अल्लाह पंहिंजे मखलूक जे लाइ रखिया। हिन दुनिया वारे दौर में पीउ पुट खे कमु ईंदो आहे, भाउ भाउ खे कमु ईंदो आहे, दोस्त दोस्त खे कमु ईंदो आहे। बाक़ी ॿ दौर जेके आहिनि उन्हनि जो मुआमलो कीअं अल्लाह जी क़ुरान पाक में वज़ाहत आहे, वाज़िह ॻाल्हि आहे, साफ़ ॻाल्हि आहे, खुलियल ॻाल्हि आहे त उन ॿिन्ही दौरनि में बि अल्लाह जी ज़ात मुस्तफ़ा करीम जे उम्मती महिरबानी कई आहे, हबीब जे उम्मत खे नवाज़ियो आहे। इन ॿिन्ही दौरनि में बि ॿ शयूं कमु ईंदियूं आहिनि। घणियूं मुंहिंजा भाउ? हिकिड़ा नेक अमल, ॿिया अल्लाह जा नेक बाना। थोरो सुभान अल्लाह खणी वधायो। मां तव्हांजी दुआन सां, रब जी फज़ल सां, दिल बर हबीब जी निगाह करम सां हाणे ताज़ो ताईं पीरे जे पार खां आयो आहियां। तबियत मुंहिंजे में तकरीर जो हाल कोन्हे, पर हाफ़िज़ साहब इमदाद साहब मदीने शरीफ़ फ़ोन कई, हिते चयो, वरी बि चयो। मुनासिब न आहे जो मां न अचां, अहिड़ो दिलि फ़ैसिलो न ॾिनो त न वञा। मूं चयो वञा पोइ जहिड़ो हाल आहे दिमाग़ ते आवाज़ ते असरु ज़रूरु पवंदो, पर पोइ तव्हां वरी मक़सद पंहिंजे खे निहारियो ऐं उन ते गौर कयो। दुनिया में बि अल्लाह जी ज़ात बाबरकात अहिड़ो निज़ाम रखियो आहे, दोस्त दोस्त खे कमु ईंदो, भाउ भाउ खे कमु ईंदो आहे, मिट मिट खे कमु ईंदो आहे, पैसो माल ॾोकड़ कमु ईंदो आहे। दुनिया में अल्लाह ताला निज़ाम रखियो आहे। वरी ॿियो दौर आहे क़बर जो। छा क़बर में बि केरु कंहिंखे कमु अचे थो या न? अल्लाह जे क़ुरान मां, नबी पाक जे हदीसुनि मां, असहाबनि सॻोरनि जे किरदार मां इहा ॻाल्हि वाज़िह आहे, साबित आहे त जेकॾहिं को माण्हू को बि चङो कमु करे उन जो सवाब क़बर वारे खे बख़्शे थो त अल्लाह उन खे उहो अजर पहुचाए थो। वॾी आवाज़ सां चओ, अल्लाह उहो अजर उन खे अता फरमाए थो। क़ुरान पाक मां कीअं साबित आहे, हदीसुनि मां कीअं साबित आहे। मौज़ू तमामु वॾो आहे, वॾा वॾा उलमा इन ते कई सुफ़ा लिखी विया आहिनि, पर मां खे महदूद टाइम जे अंदरि कुझु अर्ज़ु कंदुमि त अल्लाह से क़ुरान पाक में इरशाद फरमायो, वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम, हिकिड़ा दुनिया तां विया जेके उन्हनि खां बाद आया, मिटरहनि दोस्तनि वाक़ुफ़नि या मुसलमाननि जे लाइ। अल्लाह फरमाए थो वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून, छा चवनि, रब्बना ग़फ़िर लना, मौला असांखे गुनाहनि जी माफ़ी ॾे। हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो, नाराज़ न थिजो। को माण्हू मरी वेंदो आहे, पोइ भॼंदा आहियो मौलाना हाजी मोहम्मद ईसा साहब 4 मुल्ला कजा बाबे ते ख़त्मूं पढ़ी अचिया। भाई आहे न, ॾाढिया ॻाल्हायो, पर पाण न वेहंदो, घणो करे पाण न वेहंदो त मां वेही क़बर ते पढ़ां क़ुरान पाक न वेहंदो। तव्हां भला वञी पढ़ो, मां यार मानी टिकीअ जो बिलो कयां, छो त जे मानी भली न मिली त मुला बसी उस्ताद है न सही।
हथ मथे खई चपन में दुआ घुरी खत्म पंहिंजे पीउ खे बख़्शे छॾियोसीं तो वारो इहे रहियो पियो आहे तंहिंजे करे बाबा मां मानीअ टिके जो कयां न अल्लाह फरमाए थो रब्बना ग़फ़िर लना उहे छा चवनि मौला अव्वल असांजा गुनाह बख़्श फरमा असांजे गुनाहनि जी असांखे माफ़ी ॾे एॾो महिरबान आहे जॾहिं बानू तौबह कंदो आहे अल्लाह खां माफ़ी घुरंदो आहे त अल्लाह ख़ुशि थींदो आहे नबी साईं फरमाइनि था जेकॾहिं कंहिंजो को माण्हू गुम थी वञे वरी मोटी अचे त घर जा भाती ख़ुशि थींदा न पाण फरमाइनि था अल्लाह अफ़रह बिअब्दिही जॾहिं बानू तौबह कंदो आहे त रब उन खां वधीक ख़ुशि थींदो आहे त मुंहिंजो बानू भिटकियल हो मुंहिंजे राह ॾे मोटी आयो पहिरीं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरबी अल्लाह ताला खे अर्ज़ कबा रब्बना ग़फ़िर लना ए असांजा पालनहार असांखे बख़्श फरमा वल इख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान मौला जेके असांजा भाइर मुस्लमान असां खां अॻु में ईमान सां दुनिया तां लहरत करे विया उन्हनि खे बि बख़्श फरमा हाणे सवाल ही आहे त जेके मुंहिंजा तुंहिंजा अब्बा ॾाॾा माउ भेण बचड़ा मिट माइट मरी विया उन्हनि जे लाइ बि क़ुर सेखारे थो त दुआ घुरो सभिनी मोमिननि जे लाइ दुआ घुरो त मौला उन्हनि खे बि बख़्श फरमा हाणे इहा तुआरी दुआ उन्हनि खे फ़ाइदो ॾे थी या न जे न ॾे हा त रब इहा दुआ न सेखारे हा अजाई ॻाल्हि ख़ुदा छो सेखारींदो ख़ुदा सेखारे थो त इहा दुआ घुरो नतीजो छा निकितो त इहा दुआ उनखे मिलंदी आहे दर्जो उनखे मिलंदो आहे सवाब उनखे मिलंदो आहे उन दुआ जे करे उनजे मथां अल्लाह जी ख़ासि महिरबानी थींदी आहे रब्बना ग़फ़िर लना वल इख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान मौला असांजा भाइर मुस्लमान मोमिन मोमिनियाणियूं भेनरूं जेकी बि दुनिया ते असां खां अॻु में विया आहिनि उन सभिनी खे बख़्श फरमा वला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीन आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम असांजे दिलनि में ईमान वार अल्लाह बुग़्ज़ न हुजे हिक ॿिए जूं पारूं खोटियूं हिक ॿिए सां कीनूं रखूं हिक ॿिए जूं गिलाऊं कयूं हिक ॿिए ते कूड़ हणूं हिक ॿिए जे लाइ खॾूं खणूं न असांजे दिलि में ईमान वारनि जे लाइ गिल न हुजे कीनूं न हुजे बुग़्ज़ न हुजे हसद न हुजे मुंहिंजा अल्लाह तूं बाधारो महिरबान आहीं हिक इहा आयत आहे जंहिंमां दलील थो मिले त असां तव्हांजी दुआ अॻियनि जे लाइ फ़ाइदे वारी आहे अब आहे न क़ुर पाक में ॿ टे हाफ़िज़ वेठा आहिनि क़ुर पाक न हुजे त चई सघनि था पिया वरी ॿी आयत में अल्लाह छा सेखारियो उहा आयत तमामु सवलियत आहे सभई पढ़ंदा आहियो निमाज़ी जेके आहियो रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाह व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िर ली वल वालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब रब्बना ग़फ़िर ली मौला मूंखे बख़्श कर मूंसां जेकॾहिं मौली साहब नज़ीर अहमद नाराज़ हुजे मूंखे को चवे त यार मौली साहब में कमु आहे हली उनखे चओ मां चयोसीं मूंसां पाण कावड़ियल आहे अवल त मां मौली साहब खे परचायां पोइ कमु चवां न रब चए थो मुंहिंजा बाना ॿियनि जे लाइ दुआ पोइ घुर अवल पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुर पंहिंजे गुनाहनि ते पछता पशेमान थी छा चओ रब्बना ग़फ़िर ली ए असांजा पालनहार मूंखे बख़्श फरमा वल वालिदैया मुंहिंजे माउ पीउ खे बख़्श फरमा वलिल मुमिनीन ऐं मोमिननि खे बख़्श फरमा यौम यक़ूमुल हिसाब जंहिं ॾियारे हिसाब क़ाइमु थींदो या अल्लाह सभिनी खे बख़्श फरमा
माना तो वारी दुआ जो दर्जो अब्बे अम्मा के मोमिनन के मिले थो जे न मिले हाँ तो अल्लाह कुरान में हा दुआ न सेखारे हाँ ईसाले सवाब सवाब पहचान भी हा दुआ है उन जे रूह के सवाब पहचानो आ दुआ घुरबी या अल्लाह न जो दर्जो फलाने के पहुंचा यो सवाबा जायजा भलो अमला यो दर्जो मिलंदो आ पर उन दर्जे में जेकन वरी कुरान पाक जी हलावत मिले लज्जत मिले मिठाण मिले त केॾो न फ़ाइदो। सुभान अल्लाह मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतीयो हबीबे खुदा जा आशिको ए जेके मरहूम मगफूर कबरुन में आहन उहे मदीने वारो साईं फरमाए थो पियो त जेको दरिया में घिरंदो आ न पो ॾिसंदो आ त हाणे बुॾा थो पो हथ खणंदो मूंखे वठजा ओ फलाणा मूंखे छिकजा मूंखे ॿाहिरि कढजा पर अल मय्यत कल गरीक़िल मुतगव्विस ओ कबर में जेको पहुचंदो आ सो जे अमल घटि त निहारी दो त मुझे ला को सवाब अचे थो ओ दर्जो अचे थो मुझा बचड़ा मुखे याद कन था उन जे ला दुआऊं घुरंदो आ अल्लाह करे मुझे मथा दुआ कर मुझे ला कुछ कन ऐं ओ दर्जो नखे मिलंदो आ त अल्लाह जे फज़ल सां उन जा गम लही वेंदा हल गुनाह ढही वेंदा हल ऐं जन्नत जा दर्जा ठही वेंदा। रस्म रवाज न असां वटि रस्म रवाज घणो दखल आ अदा दे खबर फलाने जी चीज ज़कात भी कोन थो दे नमाज भी कोन थो पढ़े पर सही मानी कई छा हल पुट 10 फंडरूं 5 पाडा 5 गाबा वठी सरे कर्ज जा हू छिके ताणे हेड़े मुड़े निहारियो खिलो न मां तव्हांखे खिल जी ला कोन थो अर्ज़ कयां तव्हांखे सम्झण लाइ अर्ज़ थो कयां वठी करे उहे तव्हां कहंदा ऐं उन्हे में न ॾिसंदा त भई जेको मरी वियो उन जा बचड़ा यतीम हन उन जा बचड़ा नढड़ा हन उन जा बचड़ा वीचारा मिस्कीन हन ये सुभाणे छा कंदा न उन जो पाडो कोहो डांदो कोहो फलाणी शे को बाबा मानी कबी न माण्हू छा चवंदा कतन न कुरान पाक जा तफसीर मां अॻियां खोले पेश करे सघां थो दलील ॾेई सघां थो पियो कुरान पाक जे मुफस्सिरन लिखियो आहे को माण्हू मरी थो वञे फौरन उन जी मिल्कियत जो हिसाब ठाहियो गुस्ल कफन दफन करे वांदा थियो हिसाब ठाहियो मिल्कियत जी ज़ाल जी पती घणी आहे जे ज़ाल मरी वई त मुड़स जी घणी आहे पुटनि जी घणी आहे न्याणियुनि जी घणी आहे जेके वारस शरई हल उहे सभई ठाहे करे पोइ वॾा जेके हल उहे पंहिंजे हिस्से मां जेकॾहिं रब जे नाले ख़ैरात करे पंहिंजे मरी वियल खे सवाब बख़्शाइनि त भली यतीमनि जे मां करणो न आहे जेके पढ़ण वारा मौलवी हाफ़िज़ ॿिया दावत खाइण वारा उन यतीम जो माल खाईंदा अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इन्नल लज़ीन याकुलून अमवालल यतामा ज़ुल्मन इन्नमा याकुलून फी बुतूनिहिम नारा व सयस्लऊन सईरा अल्लाह जे कुरान जो नसा त जेके यतीम जो माल था खाइन उहे पंहिंजे पेट में जहन्नम जा टांटा था विझनि। सोचणो आहे कबर में सवाब तूं खणी वेंदे या अल्लाह ॾींदो जवाब ॾाढा ॾियो न ॿुॾी छाला था वञो मां पंहिंजे पेर ते कुहाड़ी पियो हलां ड्रव पियो विञाया पंहिंजा पर जेको कुझु थिए क़बूल आहे राज़ी करणो मिठो मोहम्मद रसूल आहे खुदा जाबान हो सिखो मसाला सिखो को मय्यत थी थो वञे त उन जे मुतालिक़ मसाला सिखो को माण्हू दुनिया तां लॾे थो वञे त रुॻी इन ॻाल्हि ते ज़ोर न हुजे बाबा मानी बाबा फलाणो बाबा टीरो न उहो कर्ज में खुदा बि राज़ी थिए त मदीने वारो बि राज़ी थिए हलाल जी मिल्कियत मां वॾा पंहिंजे पतीअ मां पंहिंजे हिस्से मां कयो नंढनि जे मां कॾहिं बि न कयो यतीमनि जे मां कॾहिं बि न कयो बग़ैर उन्हनि जे रज़ा जे कुझु बि न कयो अल्लाह ताला जे हथ में दर्जो आहे तव्हांजे हथ में कोन्हे को जे हथ खणी दुआ घुरंदो यतीमनि जो माल खाधल हूंदो अल्लाह फरमाईंदो मलाइको मोटाए दुआ हिन जे बूस में हणो मूं अल्लाह खे हिन जी दुआ जी परवाह कान्हे
अल्लाह ताला अकुल अता फरमाए। खुदा जे कुरान जूं आयतूं पढ़ियम त मय्यत खे दर्जो मिले थो। दुआ जे सदके मेहरबानी थींदी आ, दुआ जे सदके करम नवाज़ी थींदी आ। मुझे मदीने वारे फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मय्यत परेशान होंदो आ, कुछ मुझे ला सवाब अचे, कुछ मुझे ला दर्जो अचे, मुझे ला मग़फ़िरत जो रस्तो खोलियो वञे। भला खैरात हाफिज इमदाद हुसैन साहब या उन सां गॾु जेके आहिनि उन जा भाइर या जेके भी दोस्त वास्ते वारा जेकॾहिं कंहिं हिन में हिस्सो ॾिनो आहे या मदद कई अल्लाह क़बूल फरमाए, न कया त हाफिज साहब जो निजो जुर्ब अल्लाह क़बूल फरमाए राज़ी थे। मुझे हबीब जा आशिक हो, इन ॻाल्हि खे नोट रखो, ज़हन में रखो त तव्हां हाफिज साहब सगोरे जॾहिं खां नियत कई त मां पंहिंजे पीउ जे रूह खे दर्जे पहचान जे लाइ ख़ैरात थो कयां। हाफ़िज़ अब्दुर्रहमान खां दुआ घुराईंदो। हाफ़िज़ करें दुआ घुरिया त मौला टेबल जो सवाब हाफ़िज़ मोहम्मद सुहिणे खे मिले, कुर्सीअ जो सवाब मिले, माइक्रोफोन जो सवाब मिले। ॻाल्हि ई कॾहिं थियो आहे? भला कॾहिं तव्हां जे कंहिं दुआ घुरण वारी दुआ घुरी आहे त मौला शामियानो लॻो इन जो सवाब मिले, हेठि फराश विछाया अथऊं, काड़ी लॻाया अथऊं, इन जो सवाब मिले, कॾहिं दुआ घुरी आहे? ॾाढो आयो ॿुधो न, वध में वध ख़त्म बख़्शो। भला ॿी मानी तंहिं कंहिंजे वॾनि खे लहणो था खाधेव। यादि रखो, तव्हां दुआ घुरो या न घुरो, जॾहिं खां हाफ़िज़ साहब पंहिंजे पीउ जे रूह खे दर्जे पहचान जे लाइ फी सबीलिल्लाह ख़ैरात रखी, हाणे हिन जो कुझु हिन सिलसिले में कयो आहे उन जो दर्जो न मरहूम खे मिलणु शुरू थी वियो, शुरू थी वियो, शुरू थी वियो। कुर्सीअ जो सवाब मिलियो, टेबल जो सवाब मिलियो, कालीन जो सवाब मिलियो, पानी पियारण जो सवाब मिलियो, चाह पियारण जो सवाब मिलियो, विंगते जेका देगन जी तकलीफ़ थी उन जो सवाब मिलियो। जो कुछ अल्लाह जे राह में कयो उन हर शइ जो सवाब मिलंदो वेंदो। अल्लाह जे दरबार मां इनायतूं थींदियूं वेंदियूं। उन मरहूम जी अल्लाह ताला जन्नत में जाइ कई हूंदी, हेठि दर्जे में अञा मथे थींदो, मथे में अञा मथे थींदो, अञा मथे थींदो, अञा मथे थींदो वेंदो। ईअं नाहे त गुनहगार खे दर्जो मिली न, जेके नेक हल वेंदे मदीने वारे आका जे रूह खे बि दर्जो मोकिलिबो आहे त मदीने वारो ख़ुशि थींदो आहे, राज़ी थींदो आहे त मुंहिंजे उम्मती मूंखे यादि त कयो आहे। ये दर्जा तहांजी दुआउनि जा मोहताज न आहिनि, अव्हांजी कंट्रोल में न आहिनि जो अव्हां ॾियो या न ॾियो। न न, अव्हां नियत करे रब करीम जे नाले ख़ैरात कई, हाणे दर्जो शुरू थी वियो। कुरान पढ़ियो, अबा किथे था हलो ख़त्मे ते? साईं हाफ़िज़ मोहम्मद साईं जे मज़ार ते। अब आइए न, हाणे वेठो हाफ़िज़ सगोरो वेठो, तालिब इल्म वेठो, औज़ बिल्लाह बिस्मिल्लाह शुरू कयईं त उनखे दर्जो मिलणु शुरू थी वियो, सिलसिलो शुरू थी वियो। अल्फ जो, औज़ जे ऐन जो, वाव जो, ज़ाल जो, वरी बिस्मिल्लाह जी बे जो, सीन जो, मीम जो, हर दर्जो हुनखे मिलंदो। तव्हांजे हथ में ॿधल न आहे, कंट्रोल न आहे जो तव्हां ॾियो या न ॾियो। हा, इहो थींदो त जेतिरो क़ुरान पढ़ंदव उनखे बि दर्जो मिलंदो, पर ओतिरो दर्जो रब तव्हांखे बि ॾींदो। अल्लाह वटि खोट न आहे, अल्लाह वटि खोट न आहे, अल्लाह वटि कमी न आहे, अल्लाह वटि कंहिं बि शइ जी खोट न आहे। मा इंदकुम यनफद व मा इंदल्लाहि बाक़। अव्हां जा खज़ाना खुटी वेंदा, हर शइ खुटी। ॿी सभु ॻाल्हि पहुची रखो। नंढी सूरत वद्दुहा पढ़ो, वद्दुहा जी आख़िर पई अची, विच में पहुचे वजदका इलन फअगना। तव्हांखे अल्लाह गनी बनाए छॾियो। ॾाढा च केतिरो गनी बनाई? सिर्फ़ पंहिंजे नगनि ताईं, सिर्फ़ पंहिंजे औलाद अतहार ताईं, सिर्फ़ पंहिंजे बचरनि ताईं न। अल्लाह फरमाए थो फअम्मल यतीम फला तक़हर व अम्मा साइल फला तनहर। साल खे झिणकिन,
साल खे मोटाइनि, साल खे ख़ाली न छॾ। क़ुरान पाक जा अरबी तफ़सीर खोलियो, मुफ़स्सिर सगोरा लिखनि था त अल्लाह फरमायो साल खे झिणकिन। कहिड़ो सुवाल करे रब के दिन लॻायो, अन्न घुरे त न मोटाइजा, पाणी घुरे त न मोटाइजा, खारकूं घुरे त न मोटाइजा। न मुंहिंजा हबीब जेकी घुरे मुतलक सुवाल आहे, जेकी घुरे उनखे झिणकिन, ख़ाली न मोटा। थोरो सुभान अल्लाह खणी वधायो, ॾाढा चओ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साल खे न मोटा, कंहिंखे बि न मोटा। क़ुरान पाक मदीने वारे आका जा आशिक़ो पाण फरमाइनि था, अल्लाह ॾींदो आहे, मां विरहाईंदो आहियां, विरहाईंदो आहियां। पर विरहाइण जी वज़ाहत वरी पाण ॿी हदीस में फरमायूं, इन्नमा अन क़ासिमुन व ख़ाज़िनुन, मां विरहाईंदड़ आहियां ऐं मां ख़ज़ानची आहियां अल्लाह जो। हिकिड़ो मौलाना हाजी मोहम्मद ईसा खे अञा हज कयो कोन थी, पर उमिरो रमज़ान वारो 2-3 हज लहे थो, 70 हज जो सवाब। ॿी हदीस में आता जंहिं उमिरो रमज़ान में कयो मूं सां गॾु हज कयूं। सुभान अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम जा आशिक़ो मौली साहब खे तव्हां चओ था साईं मौली साहब ही मिठाई खणी विरहा, विरहाईंदड़ छो? मिठाई विरहाए जॾहिं दंगो कयईं, को चई नंढो में सो चाचा मूंखे ॾे, साईं पंहिंजी चादर छंडींदो आहे, जेका ही खपी वई, हाणे किथां ॾियां? मुस्तफ़ा फरमाए थो, मां इहो विरहाईंदड़ न आहियां जो खुटी वई। इन्नमा अन क़ासिमुन व ख़ाज़िनुन, मां ख़ज़ानची आहियां, हेॾां विरहाईंदो वेंदो आहे, मथां ईंदो वेंदो आहे, मथां ईंदो वेंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तभी आला हजरत इरशादा, तब मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, हिकिड़ो फुड़ो घुरे, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं, दुर्दे बहा दिए हैं, उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। इदो करीम, इदो रहीम, एतिरो सखी हिकिड़ो दरबार में आयो, सभु कंहिंजी पंहिंजी सोचा। साईं फरमाइनि था, कीअं आयो आहीं? क़िबला उठ जो, उठ। महबूब जो दीदार करण वारो आहे, सहाबी आहे, उनजो शान त वॾो आहे। साईं फरमाइनि था, ॿियो कुझु घुर, ॿियो कुझु। साईं बसि उठ। फरमाइनि था, ॿियो कुझु घुर, साईं बसि उठ। हज़रत अली मुर्तज़ा सुहिणो फरमाए थो त मां वेठो हुअसि, महबूबन मुर्कियो, संदन ॾंदन पाकनि जे नूर जूं तजल्लियूं ज़ाहिर थियूं, ऐं फरमायाऊं अली जी क़िबला, हिन खां हज़रत मूसा जे दौर वारी औरत होशियार हुई, औरत होशियार हुई। क़िबला कीअं? फरमायो, हज़रत मूसा खे अल्लाह फरमायो त दरिया मां लठ हणी लंघी थो, मुंहिंजे नबी यूसुफ सगोरे जी इते क़बर मुबारक आहे, काठ जे संदूक में जिस्म पियल आहे, जहिड़ो आहे तहिड़ो आहे, उनखे पाण सां खणी लंघिजो। तवजो ॾिजो, कम करण ते अचे थो त पाणे तो बहाना बनाए। हद मूसा चए थो, मौला उहा संदूक किथे आहे? भला अल्लाह खे ख़बर हुई या न? ॾाढा ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो, नथो ॾसे सघे छा? ॾसे सघे थो न? मूसा का पेती किथे आहे? मौला हा ॾस त खणा न। तुंहिंजे लश्कर में हिकु पोढ़ी औरत आहे, उनखे ख़बर आहे, पाण भला ॾसे छा थो थिए? मौला पोइ उहा पोढ़ी 6 लख माण्हू मूंसां गॾु आहिनि, कीअं मां सुञाणा? अल्लाह फरमायो, ऐलान कर, ओ फलाणे नाली बुढड़ी किथे आहीं? निकिरी साम्हूं ईंदी, चईसि मूंखे पेती ॾस त किथे आहे?
असीं जी पर शर्त तो रखन जी हज़रत मूसा ऐलान कर निकरी आई अम्मा हज़रत यूसुफ सोने जी जिस्म पाक वारी पेती किथे आ ची मुफ्त में न दसींदी मां जागो प्याला न मुफ्त में छा छा पई मूंखे वायदो दे त पाण सां गॾु जन्नत में रहाईंदे पाण सां गॾु आम जन्नत में न खपे तो सां गॾु हज़रत मूसा चयसि त मां इहो शर्त गरो केॾा उलुल अज़्म नबी केॾा तूं ॿुढड़ी उम्मत ॼाणी न सही पोइ मां न ॾिसंदुसि जागो पिया हलाइनि तव्हां छा था सम्झो इहा अल्लाह जी बेफ़रमान थी नबीअ जी बेफ़रमान थी चवण न पई करे छो न पई ॾिसे नबी से नाराज़ थिया मूसा साईं लठ बार हथ में हूंदी हथ चेरी थी मूं नबीअ छो नथी करे पर हज़रत मूसा खे ख़बर आहे त हीअ मुंहिंजी मुहबत वारी आहे मूसा गॾु रहण थी चाहे मुहबत वारनि ते मयार न ॾिठी सुभान अल्लाह हज़रत मूसा फरमाइनि था अम्मा जन्नत का मुंहिंजे हथ में थो रही आहे जो मां तोखे गॾु रहां ख़ुदा जो फ़ैसिलो जे हूंदो तूं कीअं रहंदे मूंसां गॾु न साईं मां न ॾसींदसि अल्लाह खां दुआ थो घुरे या अल्लाह ही बुढ़ड़ी शब्द रखे वेही रही आहे अल्लाह फरमायो भला मुंहिंजी जन्नत का सोढ़ी आहे छा का तंग आहे छा का नंढड़ी कोठी आहे हिकिड़ो कमरो आहे छा अर्द हसमावात वल अर्द सत आसमान ज़मीनूं गॾु कर त हिकिड़ी जन्नत इन खां वॾी आहे खणी हाओ करीस मुंहिंजा प्यारा नबी छो थो चई अथनि हज़रत मूसा हा कई उन पेती मुबारक ॾसी खणी हलिया मदीने जे मीर फवद अली ही पियो चए उठ खपे मां पियो चवांसि त जे चवे त मूंखे पाण सां गॾु जन्नत में रहाए त अॼु जन्नत में गॾु रहण जो फ़ैसिलो करे छॾिया अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम वटि बि खोट न आहे अल्लाह त अल्लाह रब त रब आहे रब जी ज़ात आहे बरकात जो शान ई निरालो आहे मुंहिंजे हबीब करीम जा आशिक जेकॾहिं को माण्हू दुनिया तां लॾे थो वञे जहान खे छॾे थो वञे त उन जे मुतअल्लिक़ मदीने जे मीर जूं हदीसूं ॿुधो क़ुरान पाक जूं आयतूं ॿुधी चुका आहियो खुली दुरूद पढ़ा त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह कुरान पाक जूं आयतूं वरी बरकत ख़ातिर पढ़ा वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान वला तजअल फी क़ुलूबिना गिल्लन लिल्लज़ीन आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम बिया तई रब्बना इग़फिर ली वल वालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब सुभान अल्लाह हिकु सहाबी सगोरो आहे मदीने वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत वारो आहे अर्ज़ थो करे त मदीने वारे फरमायो ततबउर रजुल यौमल क़ियामह अमसालिल जिबाल मिनल हसनात क़यामती ॾिहाड़े हिकिड़ो मर्द उथंदो उन जे पुठियां नेकिन जा जबल हूंदा जबलनि जेतिरी हू पाण हैरान थींदो या अल्लाह अन्ना ली हाज़ा ही मुंहिंजे लाइ किथां आयूं आहिनि अल्लाह फरमाईंदो बिस्तिग़फ़ार वलदिक लक तुंहिंजी बचरनि तुंहिंजी लाइ दुआऊं घुरियूं आहिनि तुझे गुनाहनि जी मग़फ़रत उन्हनि तलब कई मौला असांजे अबे खे बख़्शो फरमा उन दुआनि खे मूं अल्लाह तुंहिंजी नेकिन जा जबर बनाए छॾियो केॾी महिरबानी आहे
बी हदीस पाक आई पान फरमाइंदा था सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम जन फरमाइंदा था त केतरा न जा उम्मती है कब्र में ईंदा गुनाह खणींदा उम्मती उम्मतुन मरहूमतुन मुझी उम्मत रहमत कैल उम्मता तदखुल कुबूरहा बिजुनूबिहा पंहिंजे कब्र में गुनाह खणींदा व तखरुज मिन कुबूरहा वला जुनूब अलैहा कब्र मां निकरंदा त गुनाह न हूंदा वरी ॻाल्हि आहे कब्र में आया गुनाह खणी आया वरी निकता तो गुनाह आहिनी कोन कब्रन में भला का इबादत कंदा नेक अमल कंदा तवज्जो फरमायो कब्र में भी इबादत थी कब्र में भी इबादत थी दिया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आशिकन उलमाए किराम वाक़या लिखा है फज़ाइले नमाज तबलीगी जमात जो किताब तबलीगी निसाब उन में तव्हां पढ़ी ॾिसो हिकिड़ी बुज़ुर्ग जो वाक़ियो लिखनि था त उनखे खणी मुक़ाम में आया दफ़न कयूं जॾहिं आख़िरी सिर ॾियण जो टाइम हो त सिर ॾियण वारे फरमायो बुज़ुर्ग आहे भला रोआ ॻोठ जो आहे हाणे भला मुंहुं पटी खोले थोरो दीदार कयां हे सिरूं रखंदो पिया त वधीक ख़्यालु कोन हो हीअं जो निहारे त बुज़ुर्ग जो मथो नज़र कोन आयो चई काॾे वियो ॿी सिर खोली नज़र कोन आयो टी खोली नज़र कोन आयो चौथी पंजी सिर खोली ॾिठे त अल्लाह जो प्यारो कब्र में उथी बि नियत पियो करे निमाज़ जी नियत निमाज़ ॿाहिरि अरे भॼी चो ॾिसो बा निमाज़ पियो पढ़े साईं हुननि चयो बाबा जो कुझु आहे तूं सिरूं वरा वधीक शोर न कर सिरूं ॾेई मथां मिटी वरायूं मोटी ॻोठ आया उन बुज़ुर्ग जो ॿियो औलाद कोन हिकु न्याणी हुई उन न्याणीअ खे पर्दे जे पुठियां विहारे ऐं पुछऊं सम्मा तुंहिंजो पीउ छा कंदो हो कहिड़ा अमल हूंदासि कहिड़ी दुआ घुरंदो हो चए थी साईं मां नंढड़ी हुयसि वधीक मूंखे पूरी ख़बर कान हुई ॼण थोरी सम्झदार थियसि बाबा हिकु त रोंदो घणो मूंखे पीउ ते क्यास ईंदो हो बाबा एतिरो थोरो ई अखियूं बंदि थी वेंदी अखियुनि जो नूर वेही वेंदो त चवंदो अम्मा अल्लाह ऐं महबूब जे मोहबत में रोअंदे अखियूं वञनि त कुर्बान थियनि ॿी दुआ घुरंदो हो त या अल्लाह जीअं मूंखे हिते निमाज़ नसीब कई अथई कब्र में ॿी महिरबानी करी त बि तूं अल्लाह आहीं पर न त निमाज़ मूंखे ज़रूरु नसीब कजां उन्हनि चयो वाकई तुंहिंजे पीउ जी दुआ क़बूल थी आहे कब्र में पहुच निमाज़ जी नियत कयो करे भला तूं मतां थोरो शक करे त किताबी ॻाल्हि आहे फलाणी ॻाल्हि आहे त मां तोखे भला मुस्लिम शरीफ़ जे हदीस ॾे वठी हलां जो मदीने जे मीर फरमायो त मां मूसा जे मज़ार खां लंघुसि हो क़ाइम हो हय्युन क़ाइमुन युसल्ली फी क़ब्रिही ज़िंदहा पंहिंजे कब्र में बीठो आहे ऐं निमाज़ वेठो पढ़े कब्र में भी इबादत थींदी आहे पर बाने जे पसंद ते हूंदी आहे को चवंदो मां निमाज़ पढ़ां पढ़ को चवंदो मां ज़िक्र कयां कर को चवंदो मां दुरूद पढ़ां पढ़ वरी मूं जहिड़ो बेकार बदकार सिहकार गुनहगार गंदो किनो कोझो वरी पंहिंजी तमन्ना रखियो वेठो आहे कहिड़ी त कब्र में सरकार आए तो मैं कदमों में गिरूं और फिरिश्ते गर उठाएं तो मैं उनसे यूं कहूं कि मैं पाए नाज से अब ए फिरिश्तों क्यों उठूं कि मर के पहुंचा हूं यहाँ इस दिल रुबा के वास्ते मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत वारा पंहिंजी पंहिंजी तमन्ना रखंदा आहिनि अकुल मञे या न मञे ॻाल्हि थिए या न थिए क़बूल पवे या न पवे पर आशिक़ पंहिंजी दाह अॻियां रखे छॾींदो आहे बेटा घोट जी अजीब तमन्ना ॿुधी हुजे चए थो अखियुनि में थी वेह
वारियां ढकियां अख में के वेंदो। हाँ साईं, वेहे न वेहे थे न थे, अखिन में थी वेह वारियां ढकियां, तोखे ॾिसे न ॾेह न ॾिसां को ॿियो। पंहिंजी पंहिंजी सोचा, पंहिंजी पंहिंजी अजीब अजीब फ़िक्रात आ, तमन्नाए ख़्वाहिशात आ। क़ब्र जो जहान अजीब आ, उते कनखे निमाज़ जे पढ़ण जी मोकल मिलंदी आ, कनखे वरी अल्लाह जे क़ुरान जी तिलावत जी। ज़िमननि मां ॻाल्हि कयो थो हलां, वरी मोटी थो जा मौज़ूअ ते। अवां जे हिन मस्जिद में हिते अल्हम्दुलिल्लाह मदरसो हाफ़िज़ इमदाद साहब खे तव्हां पंहिंजो सम्झी तावन कयो था, पर मूंखे डपु थो थिए त नज़र न लॻे, छो त मां बि पंहिंजे ॻोठ में सालनि जा साल रहियो आहियां। पोइ जॾहिं न ख़ुदा थोरी इज़त ॾींदो आहे त पंहिंजनि खे वरी ॾुखी लॻंदी आहे, हसद थींदो आहे, साड़ थींदो आहे। पोइ एबजोई कंदा, तनक़ीद कंदा, फलाणो कंदा, टीड़ो कंदा, मटीड़ो कंदा ऐं कई ॻाल्हियूं वेठा ईंदा। सो अलाह करे त ईअं न थिए, इन नज़र खां बचो, इन ग़लति सोच खां बचो, इन ग़लति फ़िक्र खां बचो। अवां ईअं न सम्झो त इमदाद जी इमदाद था कयो, अवां सम्झो त अल्लाह जे क़ुरान जी ग़ुलामी था ॾियो। अवां सम्झो त मुस्तफ़ा जे दीन जी ख़िदमत था कयो। अवां जो नालो अची वञे त ही उहे अल्लाह जा बाना आहिनि, ही उहे मुस्तफ़ा जा शेदाई आहिनि जिन अल्लाह जे क़ुरान पाक जी ख़िदमत में साथ ॾिनो हो। मुझा महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान पढ़ाइण वारा आहिनि, कुरान सम्झाइण वारा आहिनि, कुरान सेखारण वारा आहिनि। तव्हां कुरान खां पुछो त नबी आयो छाजे लाइ? अल्लाह जो कुरान ॿुधाए थो, युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। महबूब कुरान पढ़ाइण जे लाइ आयो आहे। जेको कुरान पढ़ाए थो उन जे मथां ख़ुदा जो ख़ासि करम। तव्हां पाण फ़ैसिलो ॾियो, राति जो वेठा हूंदा आहियो न, पोइ टेलीविज़न ते नज़र हूंदी आहे, चांहि जो कोप हूंदो या सिगरेट हूंदो या ॿी का कचहरी हूंदी, सोचींदो वेठा दिलि में त सुभाणे ही कमु आहे, सुभाणे ही कमु आहे, सुभाणे ही कमु आहे। पर जेको अल्लाह जो क़ुरान पढ़ाए थो उन जी सोच हूंदी त सुबुह जो छोकिरनि खे क़ुरान पढ़ाइणो, उन जी सोच छा आहे, उन जो फ़िक्र छा आहे। जे सुबुह जो मस्जिद में निमाज़ पढ़ी सलाम हराए वेठो, नंढड़ा बचड़ा रहल खणी आया, संदलियूं खणी आया, पारा खणी आया, क़ुरान शरीफ़ खणी आया, पंहिंजो सूरो खणी आया। उन्हनि खे सोचियो त उन्हनि जे हथनि में छा आहे, उन्हनि जे अखियुनि जे अॻियां छा आहे, उहे ज़ुबान सां छा पिया चवनि, उन्हनि जा कन छा पिया ॿुधनि, उन्हनि जो दिमाग़ छा पियो सोचे, उन्हनि जो पूरो फ़िक्र छा में आहे। तुंहिंजो फ़िक्र, मुंहिंजो फ़िक्र दुनिया जे कारोबार में आहे। हुन पढ़ाईंदड़ ऐं पढ़ंदड़ जो फ़िक्र अल्लाह जे क़ुरान में। हाणे तूं उनखे बुरो चईं, तूं उनखे ख़राब चईं, तूं उन खां नफ़रत करी, तूं उन खां परे रहीं, तूं उनजी मदद न करी, तूं उनजो साथ न ॾी त तुंहिंजी मर्ज़ी आहे। पर आहे वॾी नेमत, वॾी गनीमत जो अल्लाह जे क़ुरान सां प्यार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मके पाक में हिकिड़ो रिसालो अरबी में ॾिठोसीं, उन में लिखी त साइंसदान वॾी खोजना कंदा आहिनि, वॾी महिनत कनि था, दुश्मन जे धक खे विञाइबो न, वॾी महिनत आहे। उन्हनि पाण में सलाह कई त फीणे सां मरीज़ चाक छो थो थिए, फीणे सां अलम शरीफ़ पढ़ी फीणो रखी चाक थी वियो, मथे सूर छॾे, छा आहे हिन में? कंहिं मुस्लमान वटि आहे, क़ुरान पाक जी पढ़ियल वटि आहे, असां हिकिड़ी मशीन आणींदासीं, उन में तूं क़ुरान पाक जी सूरत पढ़ी फूक ॾे, जीअं फीणो रखंदा आहियो। असीं तहक़ीक़ कयूं त इन फीणे सां बीमारी के थी वञे। हुननि तहक़ीक़ कई, हुन फीणो हुन में फूक ॾिनी, कुझु ॾींहंनि खां पोइ हुनखे ॿुधायऊं त हक़ आहे, सही आहे। कीअं भला? चई अल्लाह जे क़ुरान में अहिड़ियूं तेज़ाब वांगुरु तेज़ तजल्लियूं अनवार आहिनि जो मर्ज़ जा जरासीम साड़ियो ख़तम करे था। जरासीम हलाया त बीमारी हली वई। पोइ अल्लाह जे क़ुरान सां माण्हू तरह था चाक कनि। ऐं तूं छा कंदो आहीं? हिकिड़ी पोती वेड़ीसि, अञा सीउ थो थिएसि, ॿी वेड़ीसि,
अञा गर्मी थी लगे 3 वेड़े 7-8 पोतियूं वेड़े पोइ पींखे में लोॾो ॾेई छॾीसीं पढ़ीसि न पढ़ न लौड क़ुरान थे छो चरियो थियो है अल्लाह फरमाए तो फइन्नमा यस्सरनाहु बिलिसानिक पोक्ति अजा पढ़ो न मुझो गोठ थो या गोठ तो जो हां ले तो बशिर बिल मुत्तकीन मोमिनीन मुझा हबीब असा कुरान आसान करे दिनो आ पढ़ी बुधा ईमान वारन के खुशखबरी दे ईमान वारन के बिशारत दे ईमान वारन लाए रहमत आ ईमान वारन ला शिफा है पर अजबा जो असा वट उन जो कदर को तवा पंजी बचरन के कुरान करीम ठाहे पढ़ायो उस्तादन के बदब सां अर्जात ठाहे पढ़ायो उनके पूरी कुरान पाक जी तालीम जो जेके कुरान पाक सां वास्तो रखन ॻाल्हियूं उहे उन जे ज़हन नशीन कयो सुभान अल्लाह ईडो अल्लाह जे कुरान जो फैज़ आ एतरी बरकत आ ऐं रुगी हाफ़िज़ियत ते बंद न रहो पर वरी आलिम थियो आलिम पर रुगी उर्दू किताब वारो न सिंधी किताब वारो न अहिड़ो आलिम थी जो तुझे अॻियां अल्लाह जो कुरान बिना माना जे रखजे त तोखे माना अची हदीस जो किताब बिना तर्जुमे रखजे तोखे माना अची फिक़ह जो किताब बिना तर्जुमे रखजे तोखे माना अची मां हाणे मके पाक मदीने मुनव्वरह में मदीने वारे आका ते सलाम पियो पढ़ां हिकिड़े माण्हू मूंखे इशारो ॾिनो वेझो चई सैयद मोहम्मद बिन अलवी मालिकी मक्के वारो रियाज़ुल जन्नत में वेठो थई वञी मिलीस ही उहो आलिम जंहिंखे बादशाह फहद घुरायो त तव्हां सां असांजा ॿिया मौलवी ठहनि कोन था तूं असांजे घराणे में वॾो असर थो रखी दुआउनि जो फैज़ बरकतुनि जो छा वजह हुआ छो नथा ठहो चईसीं मूंखे ख़बर न आहे त छो नथा ठहनि मां अकेलो आहियां हू सभु गॾु करे विहार ॻाल्हायूं त ख़बर हिकिड़ो दोस्त ॿुधाए पियो मदीने मुनव्वर में त बादशाह खे हुननि मौली साहबनि माज़रत कई सई ही बहस थींदो टीवीअ ते ईंदो दुनिया मुस्लमान वेठनि पिया कोन था बहस कयो अटकल करे बचाए उन बुज़ुर्ग जी मां दर्स ॿुधो हाफ़िज़ साहब हिकिड़े अरबी अखर जूं 36 मानाऊं कयूं त इन अरब जी इन लफ़्ज़ जी माना फलाणे कबीले में ही आ फलाणे अरब जे कबीले में ही आ फलाणे अरब जे कबीले में ही आ मानाऊं कंदे पछाड़े में चई त सही माना ॿी नाहे ही आ छो सही आ जो मिठे मुहम्मद जी ज़ुबान इहा आहे मदीने जे मीर जी बोली इहा आहे कुरैशी लुग़त इहा आहे अल्लाह जो हबीब कुरैशी आ कुरान हबीब जे कर अरबी में लथो आ जे हबीब अरबी न हुजे हां का ॿी हुजे हां त कुरान कंहिं ॿी बोली में अची वञे त सिखो मुंहिंजा अदा तव्हां चवंदो साईं मौली साहब ॻाल्हि भली कई पर हाणे अछी ॾाढ़ी थी वई पोढ़ा थी वियासीं हाणे साईं नंढे हूंदे माट में पढ़ायो कोन गिला वरी उन्हनि जी कंदासीं मां मूंखे अर्ज़ु कंदुसि त मदीने वारा सभु नंढा आया छा कलमे पढ़ण वारा सभु नंढा ॿार पिया आया नौजवान पे आया करड़ वठ पे आया बुढ़ड़ा पे आया पर मुझे दिल भर जे दरबार मां कुरान पढ़ंदा विया याद कंदा विया फरमान ज़हन में विहारींदा विया हिकिड़ी हदीस हिकु असाबी ख़बर पई त दिमश्क में कंहिं माण्हू वटि आहे त मदीने खां प्यादो पंध वञी हदीस वठी आयो तोखे ॿियनि कमनि लाइ कहिड़ो टाइम थो मिले मुखे न साईं बेनज़ीर सुञाणे न नवाज़ शरीफ सुञाणे न मुशर्रफ सुञाणे न शुजात सुञाणे न साईं असांखे ज़फ़रुल्लाह साईं जमाली साहब सुञाणे त बि सॼो ॾींहुं वेठा उन जूं ॻाल्हियूं कंदासीं ॼञ में सुञाणे कोन घोट जी पुफी चरिया तूं जो छा वञे तूं वेही अल्लाह जो ज़िक्र कर मुहम्मद घोट ते दुरूद पर तूं वेही मदीने वारे जी तारीफ़ कर वेही क़ुरान पको कर त आख़िरत मोचारी थिए दुनिया में बि ॿेड़ा पार थी सॼो ॾींहुं वठ वठां दिमाग़ में ॼण माली खोला थी पए को चरियो थी पवे न सॼो ॾींहुं रुॻी हे ॻाल्हि बेटा फरमाए थो दूर तनी खां लॾ जंहिंजी नाहे मुहड़ मलीर रे
दूर तमी खां लॾे जंहिंजी नाहे मुहर मली रॾे पखातन पापन खां परे परां अॾ छा घटनी जी छॾ जेके धनारऊं धार चरन। तो मुझे महबूब जा उम्मती कुरान पढ़न, कुरान पढ़ाइन, कुरान पाक जी खिदमत करन, कुरान पाक वारन जी खिदमत करन, कुरान पाक वारन के इल्म दीन सां लगान, उन्हनि जे लाइ टाइम ॾियनि। हे अल्लाह ताला जी मेहरबानी आहे, अव्हां इल्म पढ़ो, इल्म पढ़ायो मदरसनि में, अल्लाह जे दीन जे इल्म जो बि शोबो रखो। इहो इल्म बि अची वञे, ही बि भलाई थी वञे, हू बि भलाई थी वञे। हाफ़िज़ साईं मोहम्मद मरहूम जी मथा रब करीम क़यामत ऐं रहमत जा बरकतुनि जा इनायतुनि जा शफ़क़तुनि जा मींहं वसाए संदसि क़ब्र यकीनन जन्नत जे बाग़नि मां बाग़ हूंदी, पर अल्लाह खेसि वधीक जन्नत जी नेमतुनि सां माला माल करे। मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ो, क़ुरान पाक जी ख़िदमत कयो, क़ुरान पाक सां शौक़ रखो, क़ुरान पाक जो सुबुह जो दौर करे ऐं पोइ निकिरंदव न त सॼो ॾींहुं तव्हांजो मज़े सां गुज़रंदो, सुकून सां गुज़रंदो, करार सां गुज़रंदो, आराम सां गुज़रंदो। हबीब करीम जी ज़ात फरमाइनि था पिया त जेको मरी वियो उनखे अव्हां जी दुआ पहुचे थी, अव्हां जे नेक अमल जो दर्जो मिले थो। चओ सुभान अल्लाह, ॾाढा चई ॿुधा सुभान अल्लाह। विच ते थोरो अर्ज़ु कयां, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा सुहिणे जी ज़िंदगी ते मूं किताब लिखियो आहे। अल्हम्दुलिल्लाह चइनी यारनि सॻोरनि जी सीरत हाणे कामिल थी वई। हज़रत अबू बकर, हज़रत उमर, उस्मान, हज़रत अली, ऐं तव्हां उहो किताबूं थोरियूं कापियूं आंदियूं आहिनि 15, छो त मूंखे पक हूंदी आहे त घर जो पीर चुल्ह जो मार्ग वॾा चई विया आहिनि। काज़ी अहमद, दौलतपुर, शाहपुर ऐं मोरो मुंहिंजो किताब वठंदा घटि आहिनि, वधि में वधि कुर्ब कंदा त किताब वठी चपनि सां चुमी अखियुनि ते रखे मोटा मुंहं ते हणंदा आहिनि। तंहिंजे करे थोरियूं कापियूं आंदियूं मन ख़ुदा करे त को वठे, ऐं वठण सां इनशा अल्लाह तव्हां पढ़ंदव ऐं ख़बर पवंदी त मुंहिंजो सुहिणो अली केॾी शान वारो आहे। क़ुरान मां शान, हदीस मां शान, असहाबनि जे इरशादात मां शान। तव्हांखे पढ़ण सां मज़ो ईंदो, परे खां ॾिसण सां न। दुरूद ॾाढा पढ़ायो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढा पढ़ो, मुंडे निहारे ॾाढा पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे हबीब करीम जा उम्मतीयो, पंहिंजे अब्बे खे, अम्मा खे, उस्ताद खे, मुर्शिद खे, को बि तव्हांजो मोहब्बत वारो न त मदीने जे घोट जे हर उम्मती लाइ दुआ घुरंदा कयो, या अल्लाह उनखे बख़्श फरमा, या अल्लाह उनखे मग़फ़िरत नसीब फरमा, या अल्लाह उनखे जन्नत में बुलंद मक़ाम अता फरमा, या अल्लाह उन जे क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बना। या दुआ वॾा रंग लाईंदी आहे। हेॾे निहारियो, ख़ैरात फी सबीलिल्लाह रोज़ न थींदी, पर दुआ रोज़ थी सघे थी, दुआ रोज़ थींदी। तव्हां 5 वक़्त नमाज़ पढ़ो पिया, नफ़िल में तहियात पढ़ंदव न बा, रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ, शुरू थी रब्बना इग़फ़िर ली वल वालिदैय वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। नफ़िल में, सुन्नत में, फ़र्ज़ में, वरी सुन्नत में, वरी नफ़िल में अंदाज़ो लॻायो त केतिरियूं दुआऊं थी वञनि। पंहिंजे वालिदैन खे दुआ जो तोहफ़ो ॾियो। रब ताक़त ॾी, मुॾे ॾिहार, हलंदे वाट वेंदे को फ़क़ीर मिलई, साईं सैयद बादशाह ख़ैरात, हाफ़िज़ साहब ख़ैरात, मौली साहब ख़ैरात, 5 रुपया जेकी रब ॾियई उनखे ॾींदे नियत कर त मां पंहिंजे जीजल अम्मा, पंहिंजे पुंढल पीउ, या पंहिंजे घरवारी, या पंहिंजे ॿिए मिट माइट, या कंहिं ॿिए दोस्त जे रूह खे दर्जे लाइ थो ॾियां, उनखे बि सवाब मिलंदो। मुॾे निहार मुंहिंजा मिठा, ऐं ओतिरो ख़ैरात जो सवाब तुंहिंजे लाइ बि लिखिजी वेंदो। ईअं न त रुॻो रुपयो ढालियो न,
उनखे बि दर्जो मिलंदो तुंहिंजी लाभ लिखी। ही त अरबस्तान जा आलम मञीन था, दुनिया जा उलमा मञीन था, सब जो सब मञीन था पिया। अल्लाह जे नाले ख़ैरात ॾियण सां उन मरहूमन खे दर्जो मिलंदो आहे, सवाब मिलंदो आहे। सुन्नत जमाती बरख बुज़ुर्ग आला हज़रत अलैहि रहमत लिखियो आहे पंहिंजे किताब में त नालो आहे किताब जो इतियानुल अरवाह लिदियारहिम बाद रवाह। उन में लिखियो अथई त हर जुमे जे राति मरी वियल जो रूह पंहिंजे बचनि जे अंगन ते ईंदो आहे, पंहिंजे औलाद जे अंगन ते ईंदो आहे, फिरंदो आहे, रहंदो आहे, घुमंदो आहे। जेसी घर में बाह पई ॿरंदी तेसी उते हलंदो आहे, कंदो आहे। पोइ चवंदो त अब्बा जीअं मां दुनिया छॾे वियां तव्हां बि छॾींदो, जीअं मूंखे तव्हां पूरायो तव्हांजे पूरण जो वारो बि ईंदो। तंहिंजे करे कुझु रब जे नाले ख़ैरात ॾियो, पंहिंजे लाइ बि भलाई कयो, मुंहिंजी लाइ बि कयो, मुंहिंजी लाइ बि दुआऊं घुरो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती हिकु सहाबी आहे, हज़रत हबीब करीम जो प्यारो उम्मती आहे, दीदार करण वारो सहाबी आहे। हुज़ूर जे ख़िदमत में आई या रसूल अल्लाह इन उम्मी मातत वलम तूस, मुंहिंजी अम्मा वफ़ात करे वई आहे, वसियत का बि कान करे वई आहे, भला कुझु अम्मा जे लाइ मां करे सघां थो? कहें पुछो सहाबी सगोरे कंहिंखां पुछे, इदरीस खां पुछे हाँ त चवणा त पंहिंजे पेट भरण लाइ पियो करे। मौलवियुनि जो बि पेट भरबो, ख़तमा दुरूद फलाना टीरा खणी शुरू कया अथनि, पर असहाबी पुछे थो सुहिणे हबीब खां, सुहिणे नबी खां। पाण फरमाइनि था हा मिलंदो दर्जो। छा कयां मुंहिंजा आका? फरमाइनि था जेको सुठो सम्झी पोइ उन अहिड़ी एरिया में मदीने पाक जे खूह खणायो जिते पाणी ज़रूरत है। असां तव्हां वटि ईअं न आहे, असां वटि भत ॿियो को बि कमु न, उन पीउ माउ जे दर्जे लाइ मस्जिद जी ख़िदमत न, मदरसे जी न। हाफ़िज़ इम्तियाज़ कावड़ जी न पए मूं ते, पर जे कावड़ियो त माशा अल्लाह। हा साईं, हिकिड़ो मिसाल थो मां तव्हांखे ॾियां। जेतिरो अॼु ख़र्च थियो एतिरो ख़र्च जे मदरसे खे मिले त घणा ॾींहं मदरसो हले। तालिब खाइनि, अहिड़ा बि अल्लाह जा ॿानड़ा मिसकीन बचड़ा आहिनि, सफ़ा ग़रीब, उन्हनि खे गोॾ मिली, कांच मिली, कमीस मिली, वेठा नमाज़ूं पढ़ंदा, वेठा क़ुर पर कहिड़ो दर्जो थींदो? थोड़ी सोच में तब्दीली अची वञे न त तव्हां सुन्नत जमात वारा अलाह किथे पहुची। पर मदरसे जी तोसां ॻाल्हि कर न, अॻे चङो हूंदो, हाणे ही बि पिनई पियो। अॻे चङो हूंदो, अॻे ईअं हो ई कोन अदान भाउ इस्माइल खे ॿुधाई सही कोन हो गई, हाणे अचे ख़राब थियो, हाणे पिने पे बोरीअ न जी वियो। अरे वारे मौलवी साहब तूं कोन सम्झाए? मां त घणेई चयोमांसि, हाणे पिनण ते लथो। ख़ुदा जो कसम आहे इहो एब न आहे। जेकॾहिं दीन जे कम लाइ घुरण एब हुजे हा त मदीने वारो मिंबर पंहिंजे पाक ते बीही न चवे हा त अचो कुर्बानी ॾियो, अचो कुर्बानी ॾियो। अबू बकर सिद्दीक समूरो घर जो माल खणी आयो, उमर फारूक अधु खणी आयो। पहिरीं छो न चई फरमाइशूं वधंदियूं तव्हांजी, मां थकिजी पियो, मां पोड़ो आहियां, वरी जवानी ईंदी ॿियनि जी पोइ ॿुधो मुंहिंजा भाउ, सिद्दीक अकबर सॼो घर जो सामान खणी आयो, उमर सुहिणो अधु खणी आयो। हुन सम्झो अॼु मां मारे वेंदुसि। नबी करीम उमर छा आंदो अथई? के भला अधु। फरमाइनि था अबू बकर तूं छा आंदो आहे? सभु। पोइ घर में ॿचरनि लाइ छा छॾी? चतो आका परवाने को चिराग तो बुलबुल को फूल बस, परवाने को चिराग तो बुलबुल को फूल बस, सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। सुभान अल्लाह। हिकड़ा दोस्त चवंदा आहिनि त हमारे लिए अल्लाह ही काफ़ी है। अल्हम्दुलिल्लाह। मां चवंदो आहियां त ही किथां जव? अल्लाह काफ़ी है, ठीक है, पर अल्लाह ही काफ़ी है, इहो अल्लाह किथां जी माना है? नंबर ॿियो, अबू बकर सुहिणे खां पुछो छा छॾियाहीं?
तरक्तु लहुमुल्लाह व रसूलहु, अल्लाह ही अल्लाह जो रसूल। उन जी ज़ुबान इहा आहे जेका हिन सुन्नीअ जी आहे, हिन आशिक़ जी आहे, हिन मुहब्बत वारनि जी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। परवाने को चिराग तो बुलबुल को फूल, बस सिद्दीक के लिए है खुदा का खुदा और रसूल बस। सुभान अल्लाह। नमाज पढ़ंदा न था जेके पढ़ंदा आयो से त ॾाढाओ कयो। माण्हू खे चइबा वाइज़ ते हलंदे, किथे हाफ़िज़ इमदाद हुसैन साईं हालतूं सही न आहे, मुल्क ॾिसो पिया मज़ो न आहे, बदअमनी आहे, घर ॾो अकेलो, नमाज़ रोज़े जी ख़बर अथव मौली साहिब चवंदो इहो बि छा मां कोन थो हली सघां। राग ते हलंदी क़ुरान क़ुरान किथे फलां केरु थो अचे फलां आहे घर अकेलो पर रख दस्तगीर ते। हाणे ही राग ॿुधे दस्तगीर जो चौकीदार थो बणिजे। केॾा बेरहम आहे, केॾा बेख्याल आहे। मुंहिंजे मदीने वारे जा उम्मतीयो, सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह अन्हु जी ॻाल्हि हाफ़िज़ साहब यादि ॾियारी। हिन महीने में सुहिणे जी दुनिया तां रहलत आहे, इंतकाल आहे। हिकु ॿ ॻाल्हि करे थो वठां ज़िमननि त मूं नमाज़ पढ़ंदा आहियो न पा कन ते हथ खे छा चवंदव? रुकू में ईंदो छा चवंदव? रुकू में ईंदो त अल्लाह अकबर। रुकू खां मथे चवंदो छा चवंदव? वरी सजदे ॾे ईंदो छा चवंदव? सॼी नमाज़ में अल्लाह अकबर, पर रुकू खां मथे सिर्फ़ समय अल्लाह लिमन हम्द। हा जागी पियो निंड सही निंड करी पई न कर न ये मूवी भरजी गिलास भरजी मुंहिंजे ॻोठ वारे जी। ॿुधो मुंहिंजा मिठड़ा भाउ, भाई कननि ते हथ रखी अल्लाह अकबर, रुको ॾे आई अल्लाह अकबर, सजदे ॾे अल्लाह अकबर, वरी मथे थी अल्लाह अकबर, वरी ॿिए सजदे में अल्लाह अकबर, वरी मथे अल्लाह अकबर। ओ वींदे जॾहिं सलाम हराईंदे तेसि ताईं विच में जेके बि अमल आहिनि अल्लाह अकबर अल्लाह अकबर। पर रुको खां मथे थींदे छा छो छाजे करे? उलमा लिखनि था मदीने पाक में बांग आई आहे। कहिड़े शहर में? खुदा वरी वरी नसीब वरी वरी नसीब। छोड़ फिक्र दुनिया की, छोड़ फिक्र दुनिया की, चल मदीने चलते हैं मुस्तफ़ा गुलामों की, मुस्तफ़ा गुलामों की किस्मतें बदलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। भत्तन में केॾा ख़र्च था कयो। कार्ड सिक जो सदु 500 गॾु न सिक ई वई हली आहे न। केॾो ख़र्च थो करे। तंबू लॻा, पार्टी कर, वॾनि माण्हुनि जी जुदा, VIP जुदा, फलाणो जुदा फलाणो जुदा। मां चवां थो रब ताक़त ॾे त पियो मके मदीने हल। नक्श कर दे सीने पर नाम सरवरे दी का, ये वो नाम है जिससे सब अज़ाब टलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की, चल मदीने चलते हैं मुस्तफ़ा गुलामों की, मुस्तफ़ा गुलामों की किस्मतें बदलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। वाह सोने हबीब जा शहर। बांग आई, नमाज तैयारी थी, जमात की सफ़ लगी। हजरत अबू बकर सिद्दीक़ घर में आ, तकड़ में निकतो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नमाज पिया पढ़ाइन।
अबू बकर सुहिणो दिल में चई या अल्लाह जमायत जी पहिरीं रकात न वञे, या अल्लाह पहिरीं रकात खे पुॼां, या अल्लाह पहिरीं रकात खे पुॼां। जॾहिं पहिरीं रकात में अचे पहुतो त चई अल्हम्दुलिल्लाह। अबू बकर सिद्दीक़ तकबीर खां अॻु में चयो अल्हम्दुलिल्लाह। जिब्रील मुस्तफ़ा के कन में अर्ज़ कयो महबूब अबू बकर जो हम्द अल्लाह कबूल कयो आ, ॿुधो आ। तव्हां रुको खां मथे उथो, चओ समे अल्लाहु लिमन हमिदह। जंहिं हम्द चयो रब उन जो हम्द ॿुधो ऐं कबूल फरमायो। चओ सुभान अल्लाह। छा समझो थी तो मुस्तफ़ा जे प्यारनि खे, छा समझो थी मदीने जे घोट जी मोहब्बत वारनि खे। हजरत हबीब करीम जी ज़ात फरमायो सहाबियो जी आका 360 अहिड़ा कम खुदा पैदा कया जो उन्हनि मां हिकिड़ो जेकॾहिं कंहिं में हूंदो त उन सदके जन्नत में वेंदो। अबू बकर पुछो या रसूल अल्लाह 360 मां मूं में को आहे, फरमाया ॿियनि में हिकु हूंदो त बि जन्नत में तो में सभई मौजूद आहिनि। केतिरो शान आहे, केतिरो बयान आहे, अकुल हैरान आहे। ख़ुदा असांखे हिम्मत ॾे। मां हिकिड़ो ॿियो बि अर्ज़ु कंदो मां त हाणे हालात खे सुञाणे पाण में कुझु तब्दीली आणियूं। हाणे बिना लाउड जे बि वाइज़ ॿुधणु सिखो। मज़ाक न था। मदीने वेंदा आहियूं मके जिद्दे में, कॾहिं कॾहिं दोस्त ज़ोर रखंदा न को लाउड न को छा, ईअं शुरू थी वेंदा आहियूं। एॾो मज़ो हूंदो आहे जो ॿुधण वारा वेठा रोअंदा आहिनि, असांजे गलनि मां कॾहिं ॻोड़ा ॻड़ी पवंदा आहिनि। ज़िद कहिड़ो आहे, ठीकु आहे बिना लाउड ते बिना लाउड कम हलंदो हले, ज़िक्र हलंदो हले, यार जो प्रचार हलंदी रहे, छॾे वेहणो न आहे, बंदि करणो न आहे, महबूब जो शान हलंदो रहे। अल्लाह जी ज़ात बरकात वानहु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो एॾो वॾो शान आहे। हज़रत उमर जो शान आहे, हज़रत उस्मान जो शान आहे, सुहिणे अलीअ जो शान आहे। तव्हां पढ़ंदो पाण ॾिसंदव त कहिड़ो दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका। मदीने वारे साईं फरमायो अबू बकर उमर जी आका अंतुमा मिन्नी बिमंज़लत समअ वल बसर। अवां मुंहिंजी लाइ ईअं आहियो जीअं अखियूं ऐं कन। छा मक़ाम। सुहिणे अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु बि मुंहिंजे महबूब जे प्यारनि जी तारीफ़ कई आहे ऐं प्यारनि वरी हज़रत अली सुहिणे जी तारीफ़ कई। हज़रत अबू बकर हज़रत अली गॾा पिया अचनि, हज़रत अली ऐं हज़रत अबू बकर। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। असां तव्हांजी कचहरी वरी अहिड़ी हूंदी, हुननि जी कचहरी अहिड़ी हूंदी। अबू बकर उमर अली ॿई गॾु पिया अचनि। हज़रत अली हज़रत अबू बकर कचहरी कहिड़ी पिया कनि। अबू बकर नबी सुहिणे खां तो छा ॿुधो, तूं ॿुधा। हज़रत अबू बकर फरमायो त मूं मदीने वारे खां ॿुधो त पुलसरा तां उहो टपंदो जंहिंखे अली मुर्तज़ा पार पुॼण जी पास ॾींदो। सुभान अल्लाह चओ। अली साईं जी शान सां असांजी दिलि ठरे थी। चओ सुभान अल्लाह। अच्छा अली सुना तो छा ॿुधो। अबू बकर कहिड़ियूं तो राज़ जूं ॻाल्हियूं खोली ॿुधा। मूंखे महबूबन फरमायो अली जी आका पास तुंहिंजे हथ में हूंदी पर ॾिजां उनखे जंहिंजे दिलि में अबू बकर जी मोहब्बत हुजे। सुभान अल्लाह चओ। छा शान ॿुधायां, छो था चेरीअ खे चोरियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾंद में सूर आहे। मदीने वारे साईं पुछो अबू बकर जी आका कहिड़ो हाल आहे। साईं अल्हम्दुलिल्लाह। चा कहीं साईं हा जिब्रील ही आहे। जिब्रील कीअं आयो है। अल्लाह मोकिलियो अबू बकर खे ॾंद में सूर आहे, मूं रब जी तरफ़ां पुछी अची।
मुझे तरफा तबापुरसी करे। महबूब फरमाए था जिब्रील चे तो दंद में सूर थई, तू ची तो कोन्ही, तू सिद्दीक हूं